अजीम शान आहे मदरसो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। अजीम शान आहे मदरसो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। आशहर खरड़ा अंदर न्यारो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। अजीम शान आहे मदरसो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। तडन ते 10 साल वेही पढ़िया, दिनो जिन वक्त पंहिंजो प्यारो। कई मेहनत तिन भलारने, उन्हनि जी दस्तार अजो यारो। इदारो आहे सुठो सुहारो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। अजीम शान आहे मदरसो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। अशहर खरड़ा अंदर नियारो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। अजीम शान आहे मदरसो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। से माण्हू आहिनि भलारा अफजल, थिया 28 हितेड़े आलिम। ऐं 4 हाफ़िज़ थिया मुकम्मिल, ऐं 4 हाफ़िज़ थिया मुकम्मल। भलनि जी मेहनत भली यारो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। अजीम शान आहे मदरसो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। ही जिन बे मेहनत कई भलारी, से प्यारा अफजल उस्ताद आहिनि। ऐं तिन जी मेहनत ही रंग लातो, से प्यारा अफजल उस्ताद आहिनि। आजान तिन जी, आजान तिन जी तही इदारो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। अजीम शान आहे मदरसो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। अशर खरड़ा अंदर नियारो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। अजीम शान आहे मदरसो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। खुदा जे दर ते दुआ यारो, रहे आबाद नारो स्यारो। खुदा जे दर ते दुआ यारो, रहे आबाद नारो स्यारो। अनाल शमसुल उलूम जे आदीन जो ही इदारो न्यारो। उसामा हक जो ही मुनारो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी। अशहर खरड़ा अंदर नियारो, पढ़ी वजह में बुखारी प्यारी।